अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारी सिरा HR JDO न्यूज़ ऐं आहियां वज़ीर उन्नड़। ख़बर शामिल कयूं था यूसुफ रिंद जी। जी मोरो FM 88 प्रेस क्लब अॻियां जिसकानी वेलफेयर ऑर्गेनाइजेशन जे प्लेटफॉर्म तां जिसकानी बिरादरी जो फनकार मुनवर जिसकानी, उस्ताद मोहम्मद उस्मान जिसकानी, एडवोकेट हाकिम अली जिसकानी, कामरेड शाहनवाज जिसकानी, कामरेड अकबर जिसकानी, मीर मोहम्मद जिसकानी, इलाही बख्श जिसकानी, साजिद जिसकानी, अकरम जिसकानी ऐं ॿियनि जे अॻुवाणीअ में करप्ट ऐं बेशनास SHO PS पबजो गुलज़ार मरी ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरे एहतिजाज दौरान ॿुधायो त कुझु ॾींहं पहिरियां सीनियर ऐं शरीफ़ उस्ताद मोहम्मद उस्मान जिसकानी पंहिंजे पुट खे स्कूल अंदरि पढ़ण तां दड़का ॾिना, जंहिं ते छोकिरो ख़ौफ़ में अची दाऊं करण लॻो। उते मौजूदु ॻोठ जे शरपसंद माण्हुनि अमीर बख्श चांडियो, महराब चांडियो, महताब चांडियो उस्ताद सां बदतमीज़ी कंदे उस्ताद खे तशद्दुद जो निशानो बणायो, जंहिं बैदि उस्ताद पंहिंजे पुट समेत पबजो थाणी ते जवाबदारनि ख़िलाफ़ NC दाख़िल कराई। पर उन वक़्तु करप्ट SHO रिश्वत जी घुर कई। न ॾियण ते हिननि चांडिया बिरादरीअ ख़िलाफ़ का बि कार्रवाई न कई ऐं 3 ॾींहंनि खां पोइ चांडिया बिरादरीअ खां गरी रिश्वत वठी उस्ताद मोहम्मद उस्मान जिसकानी ख़िलाफ़ FIR दाख़िल करे खेसि हलंदड़ स्कूल मां ड्यूटीअ दौरान तदलील जो निशानो बणाए शागिर्दनि जे साम्हूं हथ कड़ियूं हणी गीले खणी थाणी ते वियो ऐं उते मौजूदु सिपाहियुनि खां उस्ताद ते तशद्दुद करायो। उस्ताद खे चवंदो रहियो त अगरि मूंखे 20,000 ॾींहं हा तोसां अहिड़ो अशर न कयां हा, जंहिं लाइ अॼु जिसकानी वेलफेयर एसोसिएशन जे प्लेटफॉर्म तां जिसकानी बिरादरी एहतिजाज कंदे वज़ीर आला सिंध IG सिंध खां इंसाफ़ जी घुर कई आहे। वधीक ख़बरुनि जी अपडेट लाइ ॾिसंदा रहो HR JDO न्यूज़।